अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि के भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, असां चैप्टर नंबर 5 केमिस्ट्री जो स्टार्ट कयोसीं, जंहिं चैप्टर नालो असां वटि कीमियाई बॉन्ड यानी केमिकल बॉन्ड। पोएं लेक्चर में असां इहो पढ़ियोसीं त कीमियाई बॉन्ड छो थो ठहे ऐं कीमियाई बॉन्ड छा खे चइबो आहे। अॼु असां वटि जेको सवाल आहे उहो आहे त कीमियाई बॉन्ड कीअं थो ठहे पियो। हाउ डज़ अ केमिकल बॉन्ड फॉर्म्स, यानी कीमियाई बॉन्ड कहिड़े नमूने सां ठहे थो पियो। पोएं लेक्चर में असां इहो वाज़े तौर ते सम्झी आयासीं त एटम बॉन्ड छो था ठाहिनि पिया। उन में असांखे इहा ख़बर पई त एटम बॉन्ड इन वजह जे करे ठाहिनि था पिया त एवरी एटम वांट्स टू बी अ नोबल बाय कंप्लीटिंग इट्स आउटर मोस्ट शेल बाय 8 इलेक्ट्रॉन्स। हर हिकु एटम इहो ई चाहे थो पियो त हुन जो जेको आउटर मोस्ट शेल आहे उन मंझि 8 इलेक्ट्रॉन अचनि ऐं उन्हनि एटमनि जो ऑक्टेट कंप्लीट थी वञे। हाणे सवाल वरी इहो पियो पैदा थिए त जॾहिं एटम चाहिनि था त असांजो ऑक्टेट कंप्लीट थिए त कहिड़े नमूने सां हुननि जो ऑक्टेट कंप्लीट थींदो, कहिड़े नमूने सां हुननि जे आउटर मोस्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन हूंदा। त पोइ ऑक्टेट कंप्लीट करण जे लाइ एटमनि खे पंहिंजा 8 इलेक्ट्रॉन पंहिंजे आख़िरी शेल में रखण जे लाइ 2 तरीक़ा आहिनि, यानी 2 प्रोसेस आहिनि असां वटि। यानी हिकिड़ो प्रोसेस इहो थींदो त यानी इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि थींदी। ॾे वठि मां मुराद इहा आहे त ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदी, ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स। ऐं ॿियो आहे असां वटि इलेक्ट्रॉननि जी शिराकत यानी शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदी असां वटि। यानी या त एटम जे विच में इलेक्ट्रॉननि जी लॉस ऐं गेन थींदी, यानी ॾे वठि थींदी। हिकिड़ो एटम इलेक्ट्रॉननि खे पंहिंजे शेल मंझां रिमूव कंदो यानी लॉस कंदो, ॿियो एटम उन्हनि इलेक्ट्रॉननि खे गेन कंदो यानी हासिल कंदो, यानी इहा थी वई ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स। इन तरीक़े सां बि एटम बॉन्ड ठाहे सघनि था पिया। ॿियो तरीक़ो आहे त इलेक्ट्रॉननि जी शिराकत थींदी यानी शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदी, यानी 2 एटम पंहिंजा इलेक्ट्रॉन हिक ॿिए सां शेयर कंदा, शिराकत कंदा। इन नतीजे में बि हुननि जो ऑक्टेट कंप्लीट थी सघे थो पियो। इन हवाले सां जेकॾहिं असां एग्जाम्पल वठूं, पोएं लेक्चर में बि असां एग्जाम्पल वठी आयासीं सोडियम मेटल जो, जंहिंजो नंबर 11 हो। हाणे न्यूक्लियस, पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन, ॿिए में 8 इलेक्ट्रॉन, लास्ट शेल में 1 इलेक्ट्रॉन। हाणे सोडियम चाहे थो त मुंहिंजो ऑक्टेट कंप्लीट थिए यानी आउटर मोस्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन हुजनि। हाणे सोडियम जे आख़िरी शेल में 8 इलेक्ट्रॉन कहिड़े नमूने सां ईंदा, चए थो त इते ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन थींदी, यानी सोडियम पंहिंजे इन आख़िरी शेल में मौजूद 1 इलेक्ट्रॉन खे पाण मंझां रिमूव कंदो। जीअं सोडियम इन 1 इलेक्ट्रॉन खे रिमूव कंदो त हाणे सोडियम जो जेको सेकंड शेल आहे उहो लास्ट शेल बणिजी वेंदो ऐं नतीजे में सोडियम जो ऑक्टेट कंप्लीट थी वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं वरी मिसाल वठूं असां क्लोरीन जो, जंहिंजो नंबर 17 यानी न्यूक्लियस, पहिरें शेल में 2, ॿिए में 8 ऐं 3 शेल में 7 इलेक्ट्रॉन आहिनि। हाणे क्लोरीन जे आउटर मोस्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन मौजूद आहिनि। क्लोरीन चाहे थो त मुंहिंजो ऑक्टेट कंप्लीट थिए। हाणे क्लोरीन खे पंहिंजो ऑक्टेट कंप्लीट करण जे लाइ हिकिड़ो इलेक्ट्रॉन ॿाहिरां वठिणो पवंदो, यानी इते क्लोरीन उन इलेक्ट्रॉन खे गेन कंदो। जीअं क्लोरीन उन इलेक्ट्रॉन खे गेन कंदो त क्लोरीन जे आख़िरी शेल में 8 इलेक्ट्रॉन अची वेंदा, यानी इते जेको आहे लॉस ऐं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स हल थिए पई। लॉस ऐं गेन वारो जेको प्रोसेस आहे इन प्रोसेस खे ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन सॾींदासीं। इन कंडीशन में इहो थींदो त हिकिड़ो एटम पंहिंजो इलेक्ट्रॉन खे रिमूव कंदो, ॿियो एटम उन्हनि इलेक्ट्रॉन्स खे गेन कंदो, नतीजे में उन ॿिन्ही जे विच में बॉन्ड ठही वेंदो, जंहिं प्रोसेस खे सॾींदासीं इलेक्ट्रॉन जी ॾे वठि।
वरी ॿियो प्रोसेस आहे असां वटि शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, यानी इलेक्ट्रॉन एटम पंहिंजा शेयर कंदो। मिसाल वठूं पिया असां हिते क्लोरीन जे मॉलिक्यूल जो, लेट सपोज क्लोरीन जो जॾहिं एटम खणूं था 17 नंबर अथसि न्यूक्लियस, पहिरें शेल में 2, ॿिए में 8, टे में 7। हाणे क्लोरीन जे आख़िरी शेल में आहिनि 7 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल में। क्लोरीन बांड ठाहिण चाहे थो पाण जहिड़े ॿिए क्लोरीन जे एटम सां। हाणे जॾहिं उन सां बांड ठाहिण चाहे थो त उहो जेको ॿियो क्लोरीन जो एटम आहे उन जे बि आउटर मोस्ट शेल में आहिनि असां वटि 7 इलेक्ट्रॉन। हाणे ही क्लोरीन बि चाहे पियो मूंखे 1 इलेक्ट्रॉन खपे, ही क्लोरीन बि चाहे पियो मूंखे 1 इलेक्ट्रॉन खपे। पोइ इहे ॿई क्लोरीन छा कंदा, पंहिंजो हिकु हिकु इलेक्ट्रॉन अॻिते वधाए करे शेयर कंदा। हाणे ही जेको प्रोसेस आहे इहो शेयरिंग जो प्रोसेस आहे, जंहिं मंझि ॿई इलेक्ट्रॉन न हिन क्लोरीन जा आहिनि न हिन क्लोरीन जा आहिनि, बल्कि इहे ॿई इलेक्ट्रॉन इन ॿिन्हिनि क्लोरीन जा आहिनि। यानी इहो जेको इलेक्ट्रॉन जो पेयर इन जे विच में शेयर थियो आहे, इहो शेयर्ड पेयर हिन क्लोरीन जो बि आहे, हिन क्लोरीन जो बि आहे। नतीजे में ॿिन्हिनि क्लोरीन जो ऑक्टेट कंप्लीट आहे। ऐं इन क़िस्म जे प्रोसेस खे सॾींदासीं असां शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, यानी इलेक्ट्रॉननि जी शिराकत। हाणे ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स यानी इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि जे करे जेको बांड ठहंदो आहे उन बांड नालो रखंदा आहियूं असां आयोनिक बांड, ऐं जेको म्यूचुअल शेयरिंग जी मदद सां जेको बांड ठहंदो आहे उन बांड नालो रखंदा आहियूं कोवेलेंट बांड। 1916 में G.N. लेविस ऐं W. कोसिल नाले 2 साइंटिस्ट हुआ जर्मनी ऐं अमेरिका जा, जंहिं असां वटि इन्हनि बांडनि जे कॉन्सेप्ट जे मुतलिक़ असांखे ॾसियो। इंशाअल्लाह अॻे लेक्चर में असां इन्हनि बांडनि जे मुतलिक़ डिटेल में पढ़ंदासीं त आयोनिक बांड कीअं थो ठहे ऐं कोवेलेंट बांड कीअं थो ठहे पियो। ऐं उमीद पियो कयां तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।